सिंध पंहिंजे फैसले में बाख्तियार ऐं ख़ुदमुख्तियार आहे। वतन जी आज़ादी असांजो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे, छो त सैयद जे ख्वाब खे पाए तकमील ते पहुचाइण जे लाइ शहीद मुश्ताक खासकली जहिड़ा असां घोट क़ुर्बान कया आहिनि, शहीद मालिक खुश्क जहिड़ा कुंड रखवाया आहिनि, शहीद ज़करिया मेमण जहिड़ा कुंड रखवाया आहिनि, शहीद अमान जहिड़ा कुंड रखवाया आहिनि, शहीद विस्तड़े जहिड़ा कुंड रखवाया आहिनि। सवे हज़ारे पुट हिन धरती माउ साईं जीअन जे फिक्र जी रोशनी में क़ौमी तहरीक पंहिंजा क़ुर्बान करे पई। कॾहिं सांगड़ जे अंदरि क़ौमी तहरीक के नौजवाननि खे सिंध सां मोहबत करण जे इश्क में साड़ियो थो वञे। अॼु सिंध ॿरे पई, सिंध विढ़े पई, सिंध मरे पई। सिंध पंहिंजे धरती माउ जो कर्ज़ जेको आहे उहो ईमानदारी ऐं सचाई सां निभाए पई। असां बि उन्हनि शहीदनि जे वाट ते हलंदे साईं जीएम सैयद सां कयल कौल ऐं वाइदा पाड़ींदासीं ऐं हिन पाकी पाकिस्तान खे ॾाहींदासीं। ऐं उन्हनि एजेंसियुनि खे बि ॿुधायां थो जिन कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम ऐं कोश था कराइनि। असां सम्झूं था त हिन मुल्क जी फ़ौज, हिन मुल्क जूं एजेंसियूं, हिन मुल्क जा इदारा वरी नए तरीक़े सां, नए ढंग सां, नई चालाकी सां, नए फ़रेबी सां वरी सिंधी महाजर फसाद कराइण, उन्हनि खे पाण में विढ़ाइण जी साज़िश करे पई। असां सम्झूं था त हिन जो मुख्य महरक एजेंसियूं आहिनि, ISI जा इदारा आहिनि। जेकॾहिं सिंध जे अंदरि अहिड़ी खूनी फसादनि वारी रांदि खेॾी वई त असां इहो सिधो थो पंजाब